नाज़रीन, ठुल में आल पाकिस्तान शहीद बेनज़ीर भुट्टो शूटिंग वॉलीबॉल टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें सिंध ऐं बलोचिस्तान जी 32 टीमुनि हिस्सो वरितो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे हफ़ीज़ सुमरो। जी हफ़ीज़। ठुल में आल पाकिस्तान शहीद बेनज़ीर भुट्टो शूटिंग वॉलीबॉल जी जो टूर्नामेंट जारी है, ॻाल्हि कंदासीं खिलाड़ियुनि सां त हू में बड़ा अच्छा महसूस हो रहा है, बड़ा इंजॉय कर रहे हैं और बड़ा अच्छा एटमॉस्फेयर है यहाँ पे। लोग पब्लिक में बड़ा सपोर्ट कर रही है। स्पोर्ट्समैन तो बेचारा इस तरह है, इससे तो फकीर भी बेहतर है। हालांकि स्पोर्ट्समैन जो है, स्पोर्ट्समैन इस तरह से मुल्क का सफीर होता है। बोर्ड्स हैं, सिंध है, पंजाब है, फेडरल बोर्ड जो है, तो उनसे गुजारिश है कि इस गेम के ऊपर सरपरस्ती की जाए। टूर्नामेंट में टोटल 32 टीमुनि शिरकत कई, सिंध बलोचिस्तान पंजाब। असांखे हिन टूर्नामेंट में गवर्नमेंट जी ग्रांट मिली है 10 लाख रुपया। जॾहिं असांखे वो ग्रांट मिली तॾहिं असां पंहिंजो शेड्यूल जेको आहे टूर्नामेंट जो कढियोसीं। टूर्नामेंट थी आहे ऐं तमामु सुठी टूर्नामेंट थी आहे। आल पाकिस्तान टूर्नामेंट थी आहे। तक़रीबन 25 टीमूं पाकिस्तान जूं टीमूं आहियूं आहिनि ऐं ताज़ा शाइक़ीन केतिरा हिते महफ़ूज़ थियनि था पिया ऐं सिहतमंद रुझान आहे हिकिड़ो। माण्हुनि खे कोरोना वायरस को इन खां पोइ कुझु न कुझु रिलीफ मिलियो आहे। पहिरियां त हिनखे तमामु वॾी पूरे पाकिस्तान लेवल ते गवर्नमेंट जी पजिराई हूंदी, हाणे क्रिकेट खे वधीक आहे, हिननि खे थोरो घटि आहे ऐं असां जीअं सुठी रांदि आहे, सुठो एंटरटेनमेंट आहे, सुठा खिलाड़ी आहिनि, जेके गवर्नमेंट खे घुरिजे त खिलाड़ियुनि खे हिन गेम खे हौसला अफ़ज़ाई कनि। शूटिंग बॉल टूर्नामेंट थींदी आहे ऐं हिते असां नंढे शहर में का वॾो इवेंट ॿियो थींदो ई कोन्हे। हीअ आल पाकिस्तान पूरी जूं टीमूं अचनि थियूं ऐं माण्हू लुत्फ़ अंदोज़ थियनि था, इंजॉय कनि था। वॉलीबॉल में शरीक रांदीगरनि ऐं तमाशुनि तां ॻाल्हि ॿुधियूं। जी